सिजावल में वधंदड़ बदमनी ॾोही वारदातुनि ऐं समाजी बुराइनि ते कंट्रोल न थियण ख़िलाफ़ पाकिस्तान वेटनरी मेडिकल एसोसिएशन ऐं सिजावल जे सिविल सोसाइटी ऐं शहरियनि पारां शहर मां एहतिजाजी रैली कढी। प्रेस क्लब सजावल आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे अॻवाननि वेटनरी डॉक्टर अली हसन जत, डॉक्टर अयाज़ अली सूमरो, STP जे मोहम्मद जुमन सिंधी, शहरी इतिहाद जे निसार अहमद मेमण, डॉक्टर अब्दुल मजीद नुहाणी, गुल हसन रिंद ऐं ॿियनि चयो त सॼे ज़िले जी अवाम पाण खे गैर महफ़ूज़ महसूस करे रही आहे। सूरतहाल एतिरी ख़राब थी चुकी आहे जो गाॾियूं फुरजण ऐं चोरी थियण मामूल बणिजी वियो आहे। फ़क़ति सिजावल मां अंदाज़न 2 दर्जन खां वधीक गाॾियूं चोरी थी चुकियूं आहिनि। उन मौक़े ते शहरियनि ऐं गॾियल तौर ते सभिनी तंज़ीमनि जो IG सिंध खां मुतालबो कयो वियो आहे त मौजूदु SSP खे हटाए ॿियो ईमानदार SSP मुक़ररु कयो वञे ऐं फुरजी वियल गाॾियूं रिकवर कराइण सां गॾु समाजी बुराइनि ते कंट्रोल कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।